बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम शागिर्द साथियों, पाण अॼोके सबक़ में माइक्रोसॉफ्ट वर्ड जे अंदरि मेल मैच जे बारे में पढ़ंदासीं त मेल मैच जो इस्तेमालु कीअं कजे ऐं मेल मैच जा आहे छा। असल में मेल मैच जी मदद सां पाण चंद मिंटनि जे अंदरि लखें किरोड़ें ख़त या मेल्स लिखी सघूं था। शर्त इहो आहे त सभ खां पहिरियां ई पाण वटि माइक्रोसॉफ्ट एक्सेल जे अंदरि हिकु शीट मौजूदु हुजे जंहिंमें डेटा ॾिनल हुजे त असांखे कंहिं ॾे मेल्स करणियूं आहिनि, उन्हनि जी सॼी डेटा जेका बि असां पंहिंजे ख़त जे अंदरि इंसर्ट कयूं, मतिलबु जेका शइ यूनिक हुजे सभिनि में। जीअं मिसाल तौर ते नालो थींदो आहे, फादर नेम थींदो आहे, कास्ट वग़ैरह थींदी आहे, एड्रेस थींदी आहे, जेके जेके यूनिक शयूं आहिनि सभिनी जूं उहे शयूं हुअणु घुरिजनि। उन लाइ पाण मेल मैच जी मदद सां कुझु ई मिंटनि जे अंदरि, कुझु ई घड़ियुनि जे अंदरि लखनि जे तइदाद में ख़त लिखी करे कंपोज़ करे सघूं था। दोस्तो, हाणे अचो त पाण था लैपटॉप जी स्क्रीन जी तरफ़। जी दोस्तो, सभ खां पहिरियां ई पाण खे हिते हिकु माइक्रोसॉफ्ट एक्सेल जी शीट ठाहिणी पवंदी। तो पाण एक्सेल जी हिकु शीट था तयारु कयूं। मेल मैच जे नाले सां मां इहा हिकु शीट तयारु कई आहे। हिनखे पहिरें रो में पाण हेडिंग ॾींदासीं, नेम, फादर नेम, कास्ट, एड्रेस, फ़ोन नंबर, मोबाइल नंबर, नालो था लिखूं, मोबाइल नंबर था लिखूं XYZ। हाणे अली खान अमरो PHP वली दाद चांग। जी दोस्तों, मां कुझु टाइम लाइ रिकॉर्ड खे पुश कयो, रिकॉर्डिंग खे, ऐं हुन खां पोइ मां हिकु शीट तयारु कई आहे। हाणे अचो त पाण था माइक्रोसॉफ्ट वर्ड जी तरफ़। सभ खां पहिरियां पाण शीट तयारु कंदासीं। शीट खे काई बि हेडिंग ॾींदासीं, उन हेडिंग जे मुताबिक़ ई असांखे कमु करिणो आहे। हाणे जॾहिं पाण माइक्रोसॉफ्ट वर्ड जी तरफ़ ईंदासीं हिते पाण हेठि लिखंदासीं तो मतिलबु जंहिंजो जे तरफ़ मोकिले रहिया आहियूं उनजो फादर नेम ॾींदासीं। खां पोइ पाण लिखियो हुजे कास्ट ॾींदासीं, पोइ पाण एड्रेस लिखीसीं, एड्रेस खां पोइ पाण लिखियो हुजे कॉन्टेक्ट नंबर, कॉन्टेक्ट कंदासीं, कंपोज़ कंदासीं। इट इज़ इन्फॉर्म यू दैट योर टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ कंप्यूटर ऑपरेटर ऑन बी है। XYZ मतिलबु सॼो हेठि पाण जेको बि लेटर हूंदो उहो सॼो लेटर लिखंदासीं। माना की कॉपी करे पेस्ट करे छॾियां मिसाल तौर ते। ठीकु, पाण लेटर तयारु कयो आहे। हाणे लेटर में नेम, कास्ट, एड्रेस, कॉन्टेक्ट। दोस्तों, हाणे असांजे हिन लेटर में जेके बुनियादी शयूं आहिनि मथां
5 ही 5 मिसिंग आहिनि। ये हर शख़्स जूं मुख़्तलिफ़ हुयूं। उनजे करे हाणे असां हिननि खे मेल मर्ज जी मदद सां इंसर्ट कंदासीं। असां इन सां जेकॾहिं मिसाल तौर ते तव्हां कहिड़ी कंपनी में जॉब था कयो जिते टेस्टिंग सर्विस आहे, उते टेस्टिंग लाइ माण्हू अप्लाई कनि था। जीअं लेटर ईंदा वेंदा त तव्हां उन्हनि जी डेटा पंहिंजे एक्सेल शीट में लिखंदा वेंदो, या तव्हां कंहिं स्कूल में कमु कयो था एडमिशन लाइ जिन ॿारनि जा लेटर ईंदा वेंदा ऐं फॉर्म्स ईंदा वेंदा, तव्हां उन्हनि डेटा एक्सेल में कलेक्ट कंदा वेंदव, लिखंदा वेंदव। उन खां पोइ तव्हां उन कोई लेटर मोकिलींदव टेस्ट लाइ, त पोइ तव्हां हिन तरीक़े सां मोकिले सघो था। या जेकॾहिं तव्हां ॿारनि जी मार्कशीट ठाहिणु चाहियो था, सभ खां पहिरियां तव्हां एक्सेल में उन्हनि जूं मार्कूं लिखंदव, उन खां पोइ उनखे मेल मर्ज जी मदद सां जीअं तव्हां फॉर्मेट ठाहे करे, जहिड़ो तव्हांखे फॉर्मेट घुरिबो हूंदो अहिड़ो फॉर्मेट पहिरियां वर्ड में ठाहे करे ऐं एक्सेल में उहा डेटा एंटर करे उनखे मैच कंदव। अचो था हलूं था त मैच कीअं कजे। सभ खां पहिरियां मुंहिंजे एक्सेल जी जेका शीट हूंदी उनखे मां पावर ऑफ बंदि थो कयां। मेलिंग ते क्लिक करे स्टार्ट मेल मैच ते क्लिक कंदुमि। स्टेप बाय स्टेप मेल मैच। उन खां पोइ मां स्टार्ट डॉक्यूमेंट, सिलेक्ट रिसेप्शन, राइट योर लेटर ते मां राइट योर लेटर ते क्लिक कंदुमि त असांजो डायलॉग बॉक्स खुली वियो। हीअ चवे थो त एक्सेल शीट तव्हां हिन में इंसर्ट कयो। मां डेस्कटॉप ते वेंदुमि, सो मां डेस्कटॉप ते एक्सेल शीट ठाही हुई मेल मैच जे नाले सां। हीअ मेल मैच जे नाले सां पई आहे। मां हिनखे ओपन कंदुमि। ओपन करण खां पोइ मां हिनखे ओके कंदुसि। ओके करण खां पोइ हीअ स्टार्टिंग वग़ैरह बारे में ॿुधाए थो। मुंहिंजी जेका स्टार्टिंग जीअं आहे उन हिसाब सां मां हिनखे हलाईंदुसि। हीअ मथे हेडर सॼो मूंखे ॾेखारे पियो त मां जेको हेडर ॾिनो आहे हिन खां पोइ मां हिनखे ओके कंदुसि। ओके करण खां पोइ नेम जे साम्हूं मां नालो इंसर्ट कंदुसि। नालो इंसर्ट करण लाइ इंसर्ट मैच फील्ड ते क्लिक कंदुसि। हिते मां नेम आहे कॉलम ते नेम ते क्लिक कंदुसि। उन खां पोइ हिते फादर नेम आहे त मां हिते वञी करे फादर नेम ते क्लिक कंदुसि। उन खां पोइ हिते कास्ट जो कॉलम आहे त मां हिते वञी करे कास्ट ते क्लिक कंदुसि। उन खां पोइ एड्रेस आहे, मां हिते वञी करे एड्रेस ते क्लिक कंदुसि। हिते वञी करे वरी मोबाइल नंबर आहे त मोबाइल नंबर इंसर्ट कंदुसि। दोस्तो तव्हां वटि ताईं फील्ड्स मां इंसर्ट करे चुको आहियां। उन खां पोइ राइट योर लेटर ते क्लिक कंदुसि। प्रीव्यू योर लेटर त हिन वक़्तु प्रीव्यू ॾेखारियो आहे पहिरें लेटर जो। उन खां पोइ कंप्लीट एंड मर्ज क्लिक करे एडिट इंडिविजुअल लेटर्स। हिन खां पोइ मां ओके क्लिक कंदुसि। जेकॾहिं मूंखे सॼो रिकॉर्ड एडिट करिणो आहे, उहो करिणो आहे, ठाहिणो आहे, त मां ओके ते क्लिक कंदुसि। ओके ते क्लिक करण खां पोइ तव्हां ॾिसी रहिया आहियो 12 पेज। मूं वटि 12 माण्हुनि जी लिस्ट हुई त 12 पेज मूं वटि तयारु थी विया। तव्हां हितां प्रीव्यू ॾिसी सघो था। हितां हीअ प्रीव्यू आहे, 1 2 3 4 सभई पेजिस असांजा तयारु थी विया आहिनि। मां नंबर वाइज़ तव्हांखे ॾेखारियां थो हितां त पहिरियों पेज जेको आहे अजब अली आहे, ॿियो पेज मेहताब आहे। ईअं ई मतिलबु जेके बि 12 ॿार हुया, 12 ॿारनि जा मुख़्तलिफ़ नाला हुया, उन्हनि 12 जा डेटा हिते मुंहिंजे साम्हूं शो थी वई आहे। 12 जा लेटर 1 मिंट जे अंदरि जल्दी में तयारु थी विया। ईअं ई जेकॾहिं असां हज़ारनि लखनि जी तइदाद में असां वटि एक्सेल में डेटा मौजूदु हूंदी, उन्हनि जा कुझु ई मिंटनि जे अंदरि लेटर्स तयारु करे सघूं था या मार्कशीटूं तयारु करे सघूं था। दोस्तो अॼोको लेसन असांजो हिते ख़तमु।